अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मौलाना अब्राहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह एपिसोड नंबर 23 ॾूंज जो मुनाज़रो पंहिंजो ज़िक्र हले पियो। पीर साहब जेको ईसा अलैहि सवाब जो ज़िक्र कयूं, तंहिंजो जवाबु अब्दुल अज़ीज़ अरब साहब ईअं ॾिनो हो त ईसा अलैहि सवाब जो मतिलबु ई आहे जे पाण को क़ुर्बानी कयूं, त पाण को नेकी कयूं, नज़रो नियाज़ कयूं, तंहिंजो सवाब पीरें के वलीअ के या जेको माण्हू मरी विया उन खे मिले। त इन जो जवाबु ॾींदे अब्दुल अज़ीज़ अरब साहब फरमायो जे पीर साहब जेको रहिया उहे फरमाइनि था जे असीं चऊं था क़ुर्बानी करे जे ही सवाब जेको आहे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के या ॿिया वलीअ खे मिले। इन ताल्लुक़ से अल्लाह ताला जो कलाम क़ुरान मजीद इरशाद फरमाए थो वमा तुनफ़िक़ू मिन ख़ैरिन फ़लिअन्फ़ुसिकुम, जे ऐं जेकी पण ख़र्च कयो था अल्लाह जे नाले मथे ई आला करे आहे, इन जो सवाबु तव्हांखे मिलंदो। न ॿई जॻह मथे अल्लाह ताला फरमाए वमा तुनफ़िक़ू मिन शैइन फ़ी सबीलिल्लाहि युवफ़्फ़ा इलैकुम व अंतुम ला तुज़लमून, जे ऐं जेकी पण अल्लाह ताला जे नाले मथे ॾियो था, ख़र्च कयो था, उनजो तव्हांखे मुकमल सवाबु मिलंदो अने आमते ज़ुल्म करे में की न थींदो। हिन आयत में जा साबित थिए थो जे इंसान जेको फ़ी सबीलिल्लाह ख़र्च करे थो त उहो इंसान पिंड लाइ करे वेहे थो, उनजो सवाबु जेको आहे उहो ॿिए लाइ करे न पुॼी सघे। हाँ, सदका जारिया जी हिकिड़ी कैफ़ियत आहे, जेको इंसान ज़िंदगीअ में सदको जारिया करे वञे त पुठियां उनखे सवाबु मिले पियो। पण ज़बाह करणो, क़ुर्बानी करणी ने इन नियत से जे इन जो सवाबु जेको आहे मिले मरनार इंसान खे, मैयत खे, त ई साबित न आहे। जीअं त हिकिड़ो नौकर जेको आहे पिन जे आका ऐं सरदार जे हुकुम खां सवाइ ॿिए कंहिंजो हुकुम मञे त उनखे ज़रूरु सज़ा मिलंदी। त नबीअ अने वलीअ जे नाले मथे क़ुर्बानियूं करणियूं त ईअं चए जे ॿिए जे हुकुम खे मञणो, कुल त अल्लाह जो हुकुम आहे न। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हुनि जे ख़ैरात जा मोहताज न आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ करे ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आल लाइ करे, आल रसूल लाइ करे सदको अने ख़ैरात गिनणु ज़िंदगीअ में पिणु हराम हो, अने ज़िंदगीअ खां बाद पिणु सदको अने ख़ैरात रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अने आल रसूल लाइ करे जाइज़ न आहे। एतिरे लाइ करे जेको इंसान नबीअ वलीअ जे नाले मथे क़ुर्बानियूं करे थो त उनजो सवाबु न नबीअ न वलीअ खे मिलंदो, न उन इंसान पिंड खे मिलंदो। कुल त उहो इंसान अल्लाह जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे थो अने उन जा अमल ईअं बनी वेंदा वक़दिमना इला मा अमिलू मिन अमलिन फजअलनाहु हबाअम मंसूरा, जे उहे जेकी पण इंसान अमल कयूं था उन जो अमल अल्लाह ताला फरमाए थो असीं धूड़ अने गर्दो गुबार मिटी बनाए छॾींदासीं, धूड़ बनाए उॾाए छॾींदासीं। पोइ शफ़ात जो मसइलो जेको पीर साहिबु ज़िक्र कयूं, जे असीं बुतनि खे सिफ़ारिश न सम्झूं, असीं पीर ने वलीअ ने नबीअ खे सम्झूं था जे इहे अल्लाह ताला वटि असांजी सिफ़ारिश कंदा। त अल्लाह ताला इन ताल्लुक़ से क़ुरान करीम में फरमाए थो वअंदिर बिहिल लज़ीना यख़ाफ़ून अन युहशरू इला रब्बिहिम लैस लहुम मिन दूनिही वलिय्युन वला शफ़ीउन लअल्लहुम यत्तक़ून, सूरह अनआम आयत नंबर 51। यानी ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं इन माण्हुनि खे अल्लाह खां डिॼायो इन क़ुरान जे ज़रिए, क़ुरान पढ़ी करे माण्हुनि खे क़यामत खां अज़ाब खां डिॼायो न। इन उन माण्हुनि खे डिॼायो ऐं जेको दिलि में द्रप रखनि था जो उन खे अल्लाह ताला के साम्हूं हाज़िर थियणो आहे, ने उहो अहिड़ो ॾींहुं आहे जे अल्लाह खां सवाइ उते को बि इंसान जो वली यानी दोस्त कीन हूंदो, अने शफ़ी यानी सिफ़ारिश करे वारो, बचाए वारो कोई कीन हूंदो। थी सघे ही माण्हू अल्लाह खां डिॼी वञे। त मिन दूनिल्लाह यानी अल्लाह खां सवाइ ॿियो को पण उते बचाए वारो न आहे। इन में नबीअ, मलाइक, जिन, इंसान, बुत, पथर, ज़मीन, आसमान, सिॼ, चंद्र, जेकी पण वस्तू आहिनि जंहिंजूं माण्हू दुनिया में इबादत कयूं था, इहे मड़ा वस्तू हिन में शामिल आहिनि। अने मिन दूनिल्लाह या मिन दूनी से यानी अल्लाह खां सवाइ से मुराद ख़ाली बुत गिनणा ई ग़लति आहे।
अने क़ुरान जी तहरीफ़ है, क़ुरान जे माना खे बदिलाइणो आहे। अल्लाह खां सवाइ जेकी पण रहिया हू मड़ मख़लूक आहिनि अने मड़ इन में शामिल आहिनि। अल्लाह ताला अहिड़े माण्हुनि जे बारे में फरमाए वक़द कान फ़रीक़ुम मिनहुम यसमऊन कलाम अल्लाह सुम्म युहर्रिफूनहु मिन बअदि मा अक़लू व हुम यअलमून। अल्लाह जो क़ुरान सुणे था तंहिंखां बाद पण उन क़ुरान में बदिलो तब्दीली कई था, क़ुरान खे बदिलाए विझनि था। उन खे ख़बर अॼु बदिलाई पिया। क़ुरान जो मान्या ने मफ़हूम तफ़सीर अलॻि आहे ऐं पिन जी मनमानी तफ़सीर कई था ऐं पिन जो मनमानियो मतिलबु कढनि था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या ॿिया नबीअ उन माण्हुनि लाइ करे सिफ़ारिश कंदा जंहिं लाइ करे अल्लाह ताला इजाज़त ॾींदो, जंहिं अल्लाह ताला राज़ी हूंदो। अने अल्लाह ताला राज़ी सिर्फ़ु अने सिर्फ़ु सचे मोमिने खां, तौहीद वारे माण्हू खां हूंदो। तंहिंखां सवाइ ॿिए कंहिं लाइ पण कोई इंसान सिफ़ारिश की न करे सघंदो। जीअं त हिन वक़्तु जो कोई माण्हू रहिया नबीअ ऐं वॾीअ खे पुकारीं पिया, उन खे शफ़ी बनाए वेठा आहिनि जे असांजा गुनाह जेतिरा हुआ आहिनि, ई क़यामत जो ॾींहुं असांजा नबी ऐं वली असांखे बचाए लाहींदा। इहा वस्तु जेको आहे ग़लति त ईअं जे अॼु ईसा अलैहिस्सलाम जे सिलसिले में ईसाई जो जेको अक़ीदो हो उहे ईअं सम्झंदा हुआ जे ईसा अलैहिस्सलाम असांखे बचाईंदा, असीं त ईसाई आहियूं, एतिरे असांखे अज़ाब कीन मिलंदो। त अल्लाह उन जो रद्द फरमाए लैस बिअमानियकुम वला अमानी अहलिल किताब मन यअमल सूअन युज्ज़ बिही वला यजिद लहू मिन दूनिल्लाहि वलिय्यन वला नसीरा। जे ए मुसलमानो जन्नत जेको आहे उहो आंजी ख़्वाहिशात से की न मिलंदी, अने न ईसाई न यहूदियुनि खे उन जी ख़्वाहिश से मिलंदी। जेको इंसान अमल करे अचींदो उनखे पूरो पूरो बदिलो मिलंदो, अने उन इंसान खे उते अल्लाह खां सवाइ बचाए वारो ॿियो कोई की न हूंदो। त पीर साहब फरमाईं था कि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वसीलो क़ुरान मां साबित है, लेकिन उन जी दलील पेश न करे सघिया। मुनाज़रे जे मौज़ू मां ॿाहिरि निकिरी करे हेॾा होॾा जूं ॻाल्हियूं कयूं, पर हक़ीक़त में जो क़ुरान में आयत रही जेको पीर साहब पेश कयो हुयो वब्तगू इलैहिल वसीला, जे अल्लाह ॾांहुं उन जो वसीलो पकड़ियो त इन वसीले से मुराद अमल जो वसीलो, नेक अमल। इंसान वटि जेकॾहिं नेक अमल आहे त इंसान उन नेक अमल जो वसीलो अल्लाह ताला वटि पेश करे, जे मुजरब ही मूं अमल कयो आहे तौला करे त तूं इन अमल खे क़बूल कर। ई वसीलो जाइज़ है। बाक़ी जेको इंसान दुनिया में वेंदा रहिया फौत थी विया उन जो जेको आहे से वसीलो पकड़णु जाइज़ न आहे। पीर साहब फरमाईं था अली रज़ी अल्लाह तआला मुश्किल कुशा आहिनि, इल्म जा दरवाज़ा आहिनि, पर इहे पण ॻाल्हि जेको आहे सही न आहे। अली रज़ी अल्लाह तआला मथे बहतान है, तहमत है। हज़रत अली रज़ी अल्लाह तआला जेकॾहिं सचमुच में मुश्किल कुशा हुए त इब्न मुलजिम ख़ारजी जंहिं अली रज़ी अल्लाह तआला खे मस्जिद में शहीद कयो उहो शहीद न करे सघे। अने जेकॾहिं अली रज़ी अल्लाह तआला मुश्किल कुशा हुए त अली रज़ी अल्लाह तआला जी औलाद जो करबला जे मैदान में मुश्किलात में वई, तकलीफ़ में वई, त अली रज़ी अल्लाह तआला उन जी मुश्किलात खे दूर न कयूं। त ई मड़े पीर साहब जूं खोटियूं ॻाल्हियूं आहिनि। कुरान में अल्लाह ताला साफ़ हुक्म फरमाए, साफ़ वाज़े फरमाए अम्मन युजीबुल मुज़्तर्र इज़ा दअहू व यक्शिफुस सू, कि केर है अल्लाह खां सवाइ जेको परेशान हाल माण्हू जी दुआ खे सुणे क़बूल करे जर उहो पुकारे अने उन जी मुसीबत खे मुश्किल खे दूर करे। अने अल्लाह खां सवाइ ॿियो केरु न आहे। अल्लाह ताला ई जाए जेको माण्हुनि जी मुश्किलात खे अने मुसीबत खे दूर करे थो, ऐं अल्लाह ताला खां सवाइ ॿियो को पण इन मुसीबत खे दूर नथो करे सघे। पोइ पीर साहब जेको आहे तकरीर शुरू कयूं, जेको इंसान मरी विया आहिनि, फौत थी विया आहिनि, दुनिया में वेंदा रहिया, उहो सुणे था, उन जो सुण साबित है। इन मथे पीर साहब तकरीर शुरू कयूं ऐं फरमायूं जे नबी जो असां बयानु कयो हो जे नबीअ खिलें था, सुणे था, नमाज़ पढ़े था। हदीस में आहे अल अब्दु इज़ा वुदिअ फी क़ब्रिही व तुवल्लिय व ज़हब अस्हाबुहु हत्ता इन्नहु लयस्मउ क़रअ निआलिहिम अताहु मलकानि फअक़अदाहु। जे जरा माण्हूअ मयत खे रखी क़बर में हलिया वञे था, पाछा वरे था, त उहो उन जे जोड़े जी आवाज़ पण सुणे थो। ॿ फ़रिश्ता अचनि था, उनखे उथियारीनि था, न विहारीनि था, उनखे सवाल जवाब कनि था। त हदीस मां साबित थी थो जे जरा इंसान मरी वञे थो, क़बर में दाख़िल थी वञे थो, त उहो जुती जी आवाज़ सुणे पियो। जुती जी जेकॾहिं आवाज़ सुणे पियो त पंहिंजी दुआ ने पंहिंजी मुराद कोड़ा की न सुणंदो। ॿई हदीस में अली रज़ी अल्लाह तआला खां रवायत है जेको इंसान क़बर मथे टेक लॻाए करे औठंगी वेठो हो,
अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चयूं जे ए क़बर मथे टेक लॻाए ओठंगी न वे, लम्हो हटी वे, क़बर वारे खे तकलीफ़ थिए थी। त इन में हदीस में या फुलान ला तुज़ी अहद हादल क़ब्री, ए इंसान इन क़बर वारे खे तकलीफ़ न ॾे। तकलीफ़ उनखे थी थी जेको जीअरावे, जेको सुणे। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु खां मरवी जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदर जा जेको माण्हू मरी विया हुआ उन खे 3 ॾींहं उन जी लाशनि खे छॾु ॾिनो। बदर जे कुएं में लाशूं पयूं हुयूं। 3 ॾींहं पुठियां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उते आया लाश मथे या पोइ मणी खे सॾु करे चऊं ऐं फलां इब्न फलां, ऐं फलां इब्न फलां, ऐं फलां जा पुत्र फलां इंसान। काफ़िरनि खे सॾु करे चऊं पूरो उहो वाइदो पूरो ॾिठां जेको अलाह से कयो हुई, मूं सां जेको अलाह ताला वाइदो कयईं उहो मूं पूरो ॾिठो, अलाह पूरो कयईं। त आस जेको अलाह वाइदो कयईं उहो वाइदो पूरो थियो कि न थियो। उमर रज़ी अल्लाह ताला नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पुछियो, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ई त लाशूं हुई, ई लाशूं रहियूं, ई सुणी न सघे, पोइ इन में रूह न आई त इन खे कुला पुकारियो पिया, कुला सॾु कयो पिया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे हिनटाणे कथा पण वधारे ई सुणे पिया। इन हदीस में मालूम थिए थो जे मुशरिक जेको माण्हू आहे उहो जेकॾहिं सुणंदा पिया हुआ त मुस्लमान कुला न सुणी सघे। अल्लाह ताला वटि वॾी ताक़त है, अल्लाह ताला खपे तंहिंखे सुणाए छॾे थो। तिरमिज़ी जी हदीस है, इब्न अब्बास खां रिवायत है, जेको इंसान क़बर में सूरत तबारक सूरत मुल्क पढ़ियो पे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकिड़ी इहा ॻाल्हि चई में आई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे सूरत तबारक पढ़ो, इहा अज़ाब खां बचाए थी। इन में जा पण सिमाए मौता यानी मरनार जेको उहो सुणे था तंहिंजो पण वस्तु इहा साबित थी। ॿिए हदीस में आयशा रज़ी अल्लाह ताला खां मरवी है जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अने मुंहिंजो पे अबू बकर मुंहिंजे घर में जैसी दफ़न हुआ तैसी आऊं चेहरे के ढके ने हुजरे में कीन अचींदी हुई, खुले चेहरे से अचींदी हुई। पर जॾहिं उमर रज़ी अल्लाह ताला दफ़न थिया तंहिं पुठियां जर पण आऊं मुंहिंजे कमरे में दाख़िल थींदी हुई तर चेहरो ढके करे अचींदी हुई, पर्दो कंदी हुई। कुल जंहिं इंसान खां आऊं ज़िंदगीअ में पर्दो कंदी हुई, मौत खां बाद पण आऊं उन्हनि पर्दो कंदी आहियां। हाणे जेकॾहिं उमर रज़ी अल्लाह ताला न सुणी सघनि था, न ॾिसी सघनि था, त आयशा रज़ी अल्लाह ताला उनजो पर्दो कुला कई। ईअं हदीस में आहे जे क़ब्रिस्तान जॾहिं वञो त पढ़ो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ंदा हुआ अस्सलामु अलैकुम या अहल क़ुबूर मिनल मुस्लिमीन, ऐं मुसलमानो, ऐं क़बर वारा मथे सलामती वे। हाणे जेकॾहिं क़बर वारा सुणे नथा, उहो पत्थर जहिड़ा आई त पोइ उन खे सलाम कुला करे अचे थो, उहो सलाम सुणे था न जवाबु ॾिए था। ई पीर साहब जेको आहे तकरीर कयूं, उन पीर साहब जी तकरीर जो जवाबु मौलाना अब्दुल अज़ीज़ अरब साहब ॾींदा। उहा तकरीर जेको है सवाल इंशाअल्लाह के सामने पेश करे अचींदी। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।